कंडियारो कराची जी मिलन फैक्ट्रियुनि समेत सनअती इदारनि मां मक़ामी माण्हुनि खे निकाली ॾियण ख़िलाफ़ जस्कम जी रैली। जस्कम अॻवान हारून कल्होड़ो, सुल्तान घांगरो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी। शहर जो गश्त करण बाद शहर जे मुख्य स्टार चौक ते मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सिंधी माण्हुनि सां ॾींहों ॾींहुं नाइंसाफ़ियूं वधी रहियूं आहिनि। सिंध जे माण्हुनि खां ज़बरदस्ती रोज़गार खसण जी कोशिशूं कयूं पई वञनि। मुज़ाहिरनि कराची जे फैक्ट्रियुनि ऐं मिलनि मां मक़ामी माण्हुनि खे निकाली ॾेई खेनि बेरोज़गार कयो पियो वञे। अहिड़े अमल खे बर्दाश्त न कयो वेंदो। मुज़ाहिरनि महांगाई अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। सिंधी माण्हुनि खे रोज़गार त न पियो ॾिनो वञे, पर खेनि मिलियल रोज़गार मां फारिग कयो पियो वञे। मुज़ाहिरनि कराची मां फैक्ट्रियुनि मिलनि मां मक़ामी माण्हुनि खे रोज़गार मां फारिग करण वारो सिलसिलो बंदि कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। जस्कम अॻवान। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।